दोस्तों उम्मीद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी। हलूं था कहाणी जे तरफ़। कंहिं शहर में सोभ नाले हिकु सुहिणी औरत रहंदी हुई। संदसि सूंहं मलिका मुल्क मशहूरु हुई। केतिरा ई माण्हू हुन ते साह सदको कंदा हुआ, पर हुनखे पंहिंजी सूंहं ते एॾो त बांवर हो जो कंहिं ॾांहुं निहारींदी बि कान हुई। हिकिड़े ॾींहुं हार सिंगार कयो पंहिंजे घर जे दर ते बीठी हुई त ॿ दोस्त अची उतां लंघिया, जिन में हिकिड़ो सोभ जी सूंहं जी हाक ॿुधी ॾोराए हंध तां हकले संदुसि दीदार लाइ आयो हो। उन्हीअ खे संदुसि दोस्त सोभ जी तारीफ़ कंदे ॿुधायो त सोभ सींध ॻताए हिन चंड ते साम्हूं न जाए, मतां चंड ई ॾही पवे ऐं रेन अंधारी छाए। मतिलब सोभ वार ॻंढाया आहिनि, हाणे शल चंड जे साम्हूं न वञे, मतां चंडी किरी पए ऐं अंधारी राति छाइजी न वञे। इत्तफ़ाक़ सां सोभ उहा ॻाल्हि सुणी वरिती ऐं खेसि हेकारे पक थी त आऊं बराबरि तमामु सुहिणी आहियां ऐं मुंहिंजो को मट सानी न आहे, पर अञा बि वधीक पक करण लाइ अतुर वठण जे बहाने सां ठही जुड़ी हार सिंगार करे सुरे जे हट ते आई, मतिलब कंहिं अतुर वारे दुकान ते आई। सुरयो ख़ैस ॾिसण सां होश हवास विञाए वेठो, अखियूं वञी सोभ में खुतसि। माण्हुनि जो संदसि इहा हालत ॾिठी सो अची दुकान लुटण लॻा। थोरी देरि में दुकान थलो थी वियो, पर हिन यार खे का बि ख़बर कान पई। ओॾी महिल हिकिड़ो हारी बि पंहिंजी ढगी समेत अची बाज़ार मां लंघियो। ओचितो संदसि नज़र बि वञी सोभ ते पई, सो जिते हो उते ई हैरानी में बीह रहियो ऐं खेसि ख़बर ई कान पई त केॾी महिल खांसि ढगो छॾाए वियो। मतिलब त जिन थे सोभ खे ॾिठो से बुत बणिजी बीह रहिया। सोभ सीस ॻंधी गई गांधी कई हट, वाणे वखर गवायो टर्द गवायो चट, डांग गवाई ॾोकरी फिरियो हाथ वरो हट। एतिरे में हिकु सैलानी फ़क़ीर बि अची उते पहुतो, जो पिणु सोभ जी हाक ॿुधी परे खां पंधु करे खेसि ॾिसण आयो हो। फ़क़ीर सोभ खे ॾिसी चयो त बेशक तुंहिंजो हुसन बेमिसाल आहे, पर भला भली जो छे कोन्हे। ईअं चई फ़क़ीर हलियो वियो। सोभ हिकिड़े फ़क़ीर जे वातां पंहिंजे लाइ इहे लफ़्ज़ ॿुधी निरासाई सां घर मोटी आई ऐं वेगानी थी खट ते लेटी पई। फ़क़ीर जी चयल ॻाल्हि ते वीचार करणु घुरिजे। अञा उन पूरनि में हुई त संदसि मुड़ुसु आयो ऐं सोभ खेसि फ़क़ीर वारी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं ज़िद करे बीठी त कीअं बि करे भला भली जो छे ॾिसी अचे ऐं मूंखे ॿुधाए। ॿिए ॾींहुं सोभ जो मुड़ुसु सही संभरी भला भली जी ॻोल्हा में रवानो थियो। वाट ते ॻोठ ॻोठ शहर शहर में तरसंदो सूंहं जी भला भली जी ॻोल्हा कंदो रहियो, पर किथे बि खेसि पंहिंजी ज़ाल सोभ खां वधीक सूंहं वारी नज़र न आई। आख़िर हलंदे हलंदे किन ॾींहं जे सफ़र पुॼाणा अची हिकिड़ी विलायत में पहुतो। उते हिकिड़े हंधि ॾिसे त तलाउ में के जवान छोकिरियूं पियूं वेंझनि। सूंहं में सभई हिक ॿिए खां सरस हुयूं। ही परियां बीह ॾिसंदो रहियो, जो परदेस में परायनि औरतुनि सां मिलण खां पे ॾिनूं। छोकिरियूं ॾिसणियूं बि ज़रूरु हुअसि। आख़िर हिमत झले घस जे ॾस पुछण जो बहानो करे अॻिते वधियो। छोकिरियूं सूंहं में पंहिंजो मट पाण हुयूं। हीअ हैरानी विचां हुननि खे ॾिसंदो रहियो। सुभान अल्लाह, कंहिंखे ॾिसे कंहिंखे ॾिसे। संदसि सूंहं ॾिसी सोभ ई विसरी वियसि। आख़िर उन्हनि छोकिरियुनि खां पुछाई त जर ओढियो जर पहिरियो, जर ते केस लड़त, ॾिस ॾेवड़ी गोरड़ियां ॾांडी कथ चलत। सुहिणियूं छोकिरियूं अवी भले जर ओढियो ऐं जर पहिरियो, यानी वेंझो। अव्हां जा कारा वार भले त पिया पाणी में तरनि, पर मूंखे अॻिते वञण लाइ वाट जो ॾस ॾियो। तॾहिं उन्हनि मां हिकिड़ी ॼणी हिन ॾांहुं मुंहं करे ॿांह सई करे इशारे सां जवाबु ॾिनसि त जर ओढियूं जर पहिरियूं जर ते केस लड़त, किथां आएड़े पांधिया ॾांडी उत चलत। ए मुसाफ़िर, असीं हिन तलाउ में हमेशह वेंझंदियूं आहियूं। उन तलाउ जे पाणी में असांजा वार पिया तरंदा आहिनि, पर तूं कंहिं ॿिए मुल्क जो माण्हू थो ॾिसजीं। ॿुधाए त किथां आयो आहीं? तुंहिंजे वञण जी वाट इहा साम्हूं आहे।
उहा छोकिरी अहिड़ी त सुहिणी हुई जो सोभ जो मुड़ुसु हुनजो मुंहुं ऐं उघाड़ी ॿांह ॾिसंदे गश थी किरी पियो ऐं फतकणु लॻो। कंहिं शख़्स हिन खे अहिड़ी तरह फतकंदो ॾिसी समूरी रोइदाद वञी बादशाह खे ॿुधाई, जंहिं उन छोकिरी ऐं मुसाफ़िर खे दरबार में हाज़िर करण जो हुकम कयो। हुकम जी देरि हुई। अख चंभ में छोकिरी पंहिंजो सॼो जिस्म सवाइ अखियुनि जे हिकिड़ी चादर में ढके छॾियो हो। बादशाह खांसि पुछियो त ए छोकिरी, ॿुधाए त तूं हिन वाटूड़ो खे छो तकलीफ़ ॾिनी? तॾहिं उन जवाबु ॾिनो त हुई हणा त मां मरां जे मरे सोभ जो बेर। हथ खणी ॾांढी बतलायमि, फड़फड़ करे मो फ़क़ीर। बादशाह सलामत, जे सोभ जो मुड़ुसु मुंहिंजे करे मरे हा त आऊं बि पाण खे मारे विझां हा। मूं त रुॻो हथ जे इशारे सां हिन खे रस्तो ॿुधायो त फ़क़ीर मथां थी किरी पियो ऐं फतकणु लॻो। बादशाह वरी सोभ जे मुड़ुस खां पुछियो त तो छा ॾिठो जो बेहोश थी किरी पए? मुसाफ़िर खेसि पंहिंजी ज़ाल जी सूंहं ऐं उन जे चवण ते भला भली जे छह ॻोल्हण बाबति सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चयईं, बादशाह सलामत, मूं भला भली जो छह हिन कामणी में ॾिठो। हाणे मुंहिंजे सवाल जो जवाबु मूंखे मिली वियो ऐं मुंहिंजी अलाह वई। बादशाह छोकिरी जे हुसन ऐं भला भली जी छह जी ॻाल्हि ॿुधी माठ में पइजी वियो ऐं ख़्यालु कयईं त इहो हुसन ॾिसिजे, जंहिंजे ॾिसण सां होश हवास ख़ता थी वञनि था। पोइ उन छोकिरीअ खे चयईं त ए नींगरी, तूं पंहिंजे जिस्म तां इहा चादर ला त आऊं तुंहिंजो जिस्म पसां ॾिसां। तंहिं ते छोकिरी जवाबु ॾिनसि त 4 उॾत 4 चलत 4 फुल फर 4 वेही रहन वाटूड़ो जे करियां 16 सिंगार। टुकड़ा लावां 10 मरन कजल पावां 20 जे थिए सारो ई सिंगार त मरन 1,25,000। डंगर जले ॾेरी जले जे उघाड़ियां ॻाट 100 कोह ते मुर्ग मरे माण्हू कहिड़ी बात। बादशाह सलामत, मुंहिंजे मुंहुं ॾिसण जो ख़्याल ई लाहे छॾ, छो त जेकॾहिं आऊं 16 ई सिंगार करियां त वाटूड़ो मुंहिंजे सूंहं ॾिसंदे ॾिसी हूंद वेही रहनि ऐं मोटी न वञनि। जेकॾहिं पेशानीअ ते रुॻो मामूली तलक लॻायां त 10 माण्हू मरनि। जे कजल अखियुनि में पायां त 20 माण्हू मरी वञनि। पर जे समूरो सिंगार करियां त 1,25,000 माण्हू मरी वञनि। ऐं जे जबल ते चढ़ी पंहिंजी ॻिची उघाड़े करियां त 100 कोहनि ते हरण मरी वञनि। इंसान जी कहिड़ी ॻाल्हि आहे? कामणी जी इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह बि खणी माठ कई। आख़िर सोभ जो मुड़ुसु भला भली जो छह ॾिसी अची पंहिंजे घर पहुतो ऐं सोभ खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। इहा हक़ीक़त ॿुधी सोभ वरी कॾहिं बि पंहिंजे हुसन ते बांवर न कयो। दोस्तो, ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेद आहे त ही कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह।